अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां जमशेद अवांजी ख़िदमत में अॼु हाज़िर आहे 40 सवालनि ते मुश्तमिल पेपर जेको विख वधाए व्हाट्सएप ग्रुप ते दोस्तनि खां पुछियो वियो। हिन पेपर में ॾिनल सवालनि जा ऑप्शन बि मौजूदु आहिनि, पर असीं सिर्फ़ु उहो ऑप्शन पढ़ंदासीं जेको सवाल जो सही जवाबु आहे। पेपर तरतीब ॾिनो आहे जमशेद ख़ान। सवाल नंबर पहिरियों आहे, सिंध क़दीम ज़माने खां वठी डैश डैश जो हिंदोरो रही आहे। याने हिन जो ऑप्शन आहे अलिफ तहज़ीब। सिंध क़दीम ज़माने खां वठी तहज़ीब जो हिंदोरो रही आहे। सवाल नंबर 2 आहे, सिंध जे क़दीम तारीख़ ऐं तहज़ीब जे हवाले सां जेको मवाद मिले थो सो मोहन जे दड़े जे हवाले सां मिले थो। सवाल नंबर 3 आहे, मोहन जे दड़े खे तर में मुहिन जो दड़ो, मोहन जो दड़ो, मोहन जो दड़ो उहे सभु चवनि था। ऋग्वेद में सप्त सिंधु, ऋग्वेद में डैश डैश यानी ऋग्वेद में सप्त सिंधु यानी 7 दरियानि वारी पुराणी सिंध जी मुख़्तसिर तारीख़ ऐं जाग्राफ़ी ॾिनल आहे। सवाल नंबर 5 आहे, आर्यन जे ज़माने में बि सिंध में मुआशरती, सियासी, तजारती उहे सभई निज़ाम जो सिलसिलो जारी हो। इन्हनि सभिनी निज़ामनि जो सिलसिलो जारी हो। सवाल नंबर 6 आहे, ईरान सिंध ते 6वीं सदी क़ब्ल मसीह में कब्ज़ो कयो। सवाल नंबर 7 आहे, 1200 क़ब्ल मसीह खां सिंध तोड़े मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ब्राह्मणनि जो राज शुरू थियो। सवाल नंबर 7 आहे, 1200 क़ब्ल मसीह खां सिंध तोड़े मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ब्राह्मणनि जो राज शुरू थियो। सवाल नंबर 8 आहे, क़दीम सिंध जी तहज़ीब ऐं तारीख़ जो अहवाल मिले थो आसार क़दीमा ऐं हमलावर टोलनि जे लिखियल अहवालनि मां। सवाल नंबर 9 आहे, मोहन जे दड़े जे आसारनि मां पतो लॻे थो त हितां जा रहाकू सुधरियल ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। तारीख़ुनि आर्यन खे सुधरियल हुजण बदिरां अणसुधरियल बि सॼो आहे। सवाल नंबर 11, डॉक्टर अब्दुल करीम संदीलो कहिड़े शहर में पैदा थियो? जवाबु आहे लाड़काणो जीम। मामूई फ़क़ीरनि जूं क़बरूं किथे आहिनि? जवाबु आहे ठट्टो। रहीमदाद ख़ान मौलाई शेदाई कहिड़ी तारीख़ लिखी आहे? जवाबु आहे तारीख़ जन्नतुल सिंध, जेको हिन वक़्तु किताबु आहे जन्नतुल सिंध जे नाले सां। शाह लतीफ़ जी शाइरीअ में मंज़र निगारी कंहिंजो लिखियलु आहे? जवाबु अलीराज़ शर जो। बीड़े फ़क़ीर जी सिंधी इल्मो अदब में कहिड़ी सुञाणप आहे? जवाबु सुघड़। शबनम शबनम कंवल कंवल अदब जी कहिड़ी सिंफ़ जो मजमू आहे? जवाबु कहाणियूं बे। सिंध यूनिवर्सिटीअ जो बुनियादु कहिड़े साल पियो? जवाबु 1948 अलिफ। सिंधी ॿोली किताब जो मुहाक कंहिं लिखियो? जवाबु इब्राहिम जोयो बे। टिमाही रिसालो महिराण कहिड़ो इदारो कढंदो आहे? जवाबु सिंधी अदबी बोर्ड अलिफ। हिकु जुल्दी सिंधी लुग़त कंहिंजी तरतीब ॾिनल आहे? जवाबु डॉक्टर बलोच यानी नबी बख्श ख़ान बलोच दाल। बिना ऑप्शन वारा सवाल आहिनि, हिननि जो जवाबु हिते मौजूदु आहे। पेपर में सवालनि जो जवाबु मौजूदु न हो। केदियाणीअ जी कहाणी न बल्कि केदियाणीअ जी डायरी किताबु आहे अख़्तर बलोच जो। तज़किराए जानशीनी तहक़ीक़ आहे अख़्तर दरगाहीअ जी। नए दौर जा नवां सबक़ किताब जो लेखक आहे अदल सूमरो। साईं GM सैयद सां कचहरियूं किताब जो लेखक आहे अदीब इनकलाबी। साथी न पसांसे खाकनि जो किताबु लिखियो आहे उस्ताद हैदरी चांडियो। कुलियात बाजी किताबु सहेड़ियो आहे उस्ताद लगारी। पल ऐं पहर ड्रामे जो
लेखक आहे इसाक अंसारी। गुनाह जा गीत जो लेखक आहे इसाक समेजो। ववड़ियम सभु वथाण किताब जो लेखक आहे इश्तियाक अंसारी। मुंहिंजी धीअ ॾाही आहे कालमनि जो किताब आहे डॉक्टर एजाज़ समो जो। सिंधी शाइरी फ़न खां फ़िक्र ताईं कंहिंजो किताब आहे? जवाब अब्दुल वहीद जतोई बे। सिंधी खटमठड़ा किताब तनक़ीद जे बारे में आहे? हा या न? त जवाब आहे न। पाकिस्तान जे ॿोलियुनि में पंजाबी, सराइकी, पश्तो, बलोची ऐं सिंधीअ मां मिड़नी खां वधीक इल्मी ऐं अदबी मवाद देश देश ॿोलीअ में छपियल आहे, यानी सिंधी ॿोलीअ में छपियल आहे। सिंधी ॿोलीअ जे अहम शाइर शेख अयाज़ जी अक्सर शाइरीअ जी किताबनि जा उनवान शाह जे शाइरीअ मां खयल आहिनि। हिते ख़ाल छॾियल हो, हुन में शेख अयाज़ शामिलु कयो वियो आहे। मुक़दमा लतीफ़ी कहिड़े किताब जो मुहाग आहे? जवाब आहे शाह जो रिसालो। ख़ैरपुर जे मीरनि जो अदब सियासत ऐं सकाफ़त में हिसो किताब जो मुहाग कंहिं लिखियो आहे? जवाब आहे अता मोहम्मद हामी। सचल सरमस्त जे शाइरीअ में इंसान शनासीअ वारियूं कैफ़ियतूं किताब जो मुहाग कंहिं लिखियो आहे? जवाब आहे ग़ुलाम अली अलाना। सचल सरमस्त जो सराइकी कलाम किताब 1992 में छपरायो सिंधी अदबी बोर्ड बे। स्टडी ऑफ मिस्टिज़म इन दराज़ा स्कूल ऑफ थाट कंहिंजी PhD आहे? जवाब सखी कबूल मोहम्मद जी। रिसाला शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मंज़ूम उर्दू तर्जुमा जो तर्जुमो निगार आहे आगा सलीम। सिंध जे कहिड़े तारीख़दान मकलीअ जे टकरीअ खे तूर सिना सां तशबीह ॾिनी आहे? जवाब आहे मीर अली शेर काने। सो दोस्तो, हीउ हुयो हिकिड़ो नंढड़नि सवालनि ते मुश्तमिल 40 सवालनि ते मुश्तमिल वीडियो। उन ग्रुप में पुछल सवालनि जो वीडियो उन्हनि दोस्तनि लाइ ई तयारु कयो वियो जेकी दोस्त ग्रुप में शामिल न आहिनि या जेके कमीशन जी तयारी करे रहिया आहिनि सिंधी लेक्चरर लाइ। सो उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो। जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त ज़रूरु सब्सक्राइब कयो चैनल खे ऐं दोस्तनि ॾे शेयर बि ज़रूरु करियो ऐं कमेंट्स में पंहिंजी राय बि ज़रूरु लिखो। महिरबानी।